अस्सलामुअलैकुम नाज़रीन। आऊं अली नूरिन पाक डिजिटल मीडिया न्यूज़ तव्हां ॾिसी रहिया आहियो। जी त तव्हांखे ख़बर आहे तहलका बुलंदी शाह करीम सिटी में तरक़ियाती कम तमामु तेज़ी सां हली रहिया आहिनि ऐं तमामु तेज़ी सां थिया आहिनि, लेकिन ये मख़सूस माण्हुनि जा थिया आहिनि। तव्हां ॾिसी सघो था हिते ही एजाज़ कॉलोनी वार्ड नंबर 2 शहर जो ही मेन गली आहे, मेन रस्तो आहे जेको रूरल हेल्थ सेंटर बुलंदी शाह करीम ते वञे थो। इन खां अलावा नादरा ते बि हीउ रस्तो वञे थो, लेकिन हिन जी हालत ॻणती जोगी आहे। लेकिन हिन तरफ़ कंहिं बि चूंडियल नुमाइंदे हिन तरफ़ तवजो नाहे ॾिनी। तव्हां ॾिसी सघो था रोड जी कहिड़ी हालत आहे, हितां का गाॾी नथी वञी सघे। हितां जे रहवासियुनि जे बार बार एहतिजाज करण खां पोइ बि कंहिं बि चूंडियल नुमाइंदे को बि नोटिस नाहे वरितो। इन खां अलावा असां एजाज़ कॉलोनी जे वार्ड नंबर 2 जे हयात मोहल्ला में मौजूदु आहियूं, जंहिंमें सवें माण्हुनि जी रिहाइश आहे, जेके सवें माण्हू हिते रहनि था, जिन में रिंद, मंगसी, कपरी, सोलंगी ऐं केतिरियूं पंजाबी केतिरियूं ज़ातियूं रहनि थियूं, लेकिन उते बि तरक़ियाती कम जो को नालो निशान ई न आहे। तव्हां गलियूं ॾिसी सघो था, कचियूं गलियूं तक ठहियल न आहिनि। नई दफ़ा हिन जो एहतिजाज थिया आहिनि, ॿिया थिया आहिनि, सभिनीनि खे दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, लेकिन को बि कमु करण जे लाइ तयारु न आहे, को बि नोटिस नथो वठे। चूंडियल नुमाइंदा असांखे हिते जे माण्हुनि जो चवणु आहे, ज़ारा चूंडियल नुमाइंदनि खे अपील करियूं था त जीअं वार्ड नंबर 1 में तरक़ियाती कम, सीसी ब्लॉक, बिजली, गैस, पाणी जी सहूलियत मुहैया कई वई आहे, अहिड़े तरीक़े सां एजाज़ कॉलोनी वार्ड नंबर 2 में बि हयात मोहल्ला में बि अहिड़े तरीक़े सां तरक़ियाती कम कराया वञनि जीअं हिते जी आवाम खे को फ़ाइदो मिली सघे, लाभ मिली सघे, अनी ज़िंदगी गुज़ारे सघनि। सां गॾु अली नूरिन पाक डिजिटल मीडिया न्यूज़ बुलंदी शाह करीम।